अस्सलाम वालेकुम दोस्तों, इन वक्त मातलो शहर में मौजूद आहियूं। ये कुरैशी बिरादरी जे माण्हू आहिनि, पंहिंजे ई बिरादरी जे नौजवान ख़िलाफ़ एहतजाज करनि था। आमिर कुरैशी जे ख़िलाफ़ एहतजाज करनि था। अचो त हिन सां ॻाल्हि ॿोल कयूं। अमा छा चवणु आहे, छो एहतजाज कयो था? अदा असां ते दीद विझदो मुंहिंजो ॾेर हिन जे लाइ असां पंहिंजी जॻह वेची आहे। ठीकु आहे, असां छा नालो आहे ॾेर जो? आमिर। जी जी, उहो असांजी दीद विझदो, असांजे लाइ जॻह वेची आहे। छा थींदो? ॾेर आहे, ॾेर आहे, वॾो ॾेर आहे। जी जी। मुंहिंजे मुड़ुस जॻह वेची, असां पंहिंजनि खे जॻह ॾिनी आहे। ग़लति त न कयो आहे, असां सही कयो आहे। हुन माना असांजी चाची थींदी आहे, असांजा पंहिंजा सौट आहिनि, हुननि मुंहिंजी निणान जी शादी करी। ठीकु आहे न, असांजो साथ ॾींदा आहिनि, दुखी सुखी में असांखे उहे पघरदा आहिनि। हाणे उहो छा चए थो, छो जाइ वरितो? बसि उहो बरोबरु शैतानी करे थो, परवेज़ जे चवण ते लॻे थो, माना पंहिंजे सौटनि जे चवण ते लॻे थो। परवेज़ केरु आहे? परवेज़ मुंहिंजो सौट आहे सको, मुंहिंजे चवण ते लॻे थो। उहो सॼी शैतानी उहो कराए थो। आमिर पहिरें राज़ी थी वियो, हाणे आमिर उनजे चवण ते बदिली थी वियो आहे, परवेज़ जे चवण ते। हाणे छा मुतालबो तव्हां? बसि सदा असांखे हक़ खपे, इंसाफ़ खपे। असांखे पंहिंजो हिसो मिले। असांजा नंढा नंढा बच्चा आहिनि, बचड़ी वालू असां। मां तव्हां ॻाल्हाईंदा छा चवणा? हा, मुंहिंजी धीउ आहे न त हिननि जॻह वेची आहे, असांजा पंहिंजा आहिनि। ठीकु आहे, कंहिंखे वेची? कंहिंखे ॾिनी वे जाइ? असांजे पंहिंजनि खे ॾिनी हुई जॻह। ठीकु आहे, इहा आमिर आहे, हिननि जो मुंहिंजी धीअनि जो ॾेर आहे। हे मुंहिंजा जाटरा माना कम ते वेंदा हुया न, पोइ मुंहिंजी धीउ सां छेड़ कंदो हुयो, चवंदो मां सां सेठ थी वञ, मां सां ईअं करी वञ, पोइ ब्लैकमेल कंदो हुयो। हे मुंहिंजी धीउ मां ते आई, मूंखे चए पई मां त इहे ब्लैकमेल कंदो आहे। मुंहिंजी एनसीबी कटवाई, इनजी ज़ाल आहे न, उहो चए हिनखे चवंदी आहे, चए हिनजी रन खे छेड़, मुंहिंजी धीउ खे छेड़। पोइ इन जे करे मां पोइ एनसी कटवाई, पोइ इहे भॼी वियो, सौटनि खे लुकाई वियो। ठीकु आहे, पोइ इहे माने हुनजे करे वेची आहे, हुनजे करे असां जा वेची आहे। हे रकांडी खां मोकिलंदी हुई इंजी ज़ाल मुंहिंजी धीउ जी, के ॾिसो हे ईअं कंदो आहे, हीअं कंदो आहे। हे कॾहिं मुंहिंजी हिंदी ते रखे दीद, कॾहिं हुंदी ते रखे दीद। हाणे छा मुतालबो कयो था? मतलब इहो चवण आहे असां जाटनि सां जीअं त न जजे ना इंसाफ़ी आहे। असां गवर्नमेंट खे अपील करूं था, एसपी साहब डीएसपी साहब खे, मुंहिंजे धीअनि जो जाटनि जो हक़ मिलियो वञे। हे मुंहिंजे धीअनि ते नज़र विझे थो, दीद विझे थो, जॻह विकिणूं था, जॻह में चढ़ण नथो ॾे, कंहिं महिल बिजली बंदि करे था, कंहिं महिल पाणी। असां रहम कयो वञे, असांजो जेको हक़ धीअ जो जाटनि जो मिलियो वञे। तव्हांजो छा नालो आहे दादा? नोमान अली। पोइ आमिर तव्हांजो छा थींदो आहे? वॾो भाउ आहे सॼो। तव्हां जाइ वेची विकिणी आहे? तव्हां जॻह विकिणी आहे, 4 भाउ। कंहिंखे ॾिनो वे? नदीम कुरैशी। घणे में ॾिनो वे? 20 लाख रुपए में। पोइ बीहो पोइ। हा, 20 लाख रुपए में जॻह ॾिनी अथई। हाणे असांखे जॻह में तव्हांजो भाउ जो हाणे छा जो एतिरा रज़ा ख़ुशी सां विकिणी आहे? असां पंहिंजी रज़ा ख़ुशी सां ॾेई छॾी आहे। हा, हाणे छा चए थो उहो? हाणे उहो असांखे तंग करे थो, धमकियूं ॾिए थो असांखे। टिपनि ते हले थो। छा नालो सौट जो? परवेज़ नालो अथई। विच में हाणे चवे छा थो, जाइ न विकिणो या पैसा सभई मूंखे ॾियो? चवंदो आहे या ब्रेकमेल करे थो तव्हांखे? जॻह तव्हां विकिणो ई कोन, जॻह मुंहिंजी आहे। ठीकु आहे, असां 5 भाउ, असांजो हिसो आहे, असांजो हक़ आहे, असां पंहिंजो हक़ ॾेई छॾियो आहे। हाणे हुनजो हिसो रहे थो। तव्हां 4 भाउ राज़ी हो? तव्हां पैसा वरिता? हिननि बिल्कुलु तव्हांखे पैसा ॾिना? हा, असांखे सबूरा पैसा? हा, मिलियल असांखे पैसा। हाणे उहो असांखे तंग करे थो। असांजी इहा ई अपील आहे, असांजा हक़ कयो वञे, इंसाफ़ थिए। हे बि तव्हांजो भाउ आहे? जी। तव्हांजो छा नालो आहे? मुंहिंजो दिशान नालो। तव्हां विकिणी आहे पाण जॻह? असां विकिणी आहे, रज़ा ख़ुशी। तव्हांजो हिकिड़ो वीडियो सोशल मीडिया ते हले पियो, उहो कीअं पकाए में भरियो आहे तव्हांजो? उहो बसि ईअं मड़े ब्लैकमेल कंदा आहिनि, माण्हू वठी वेंदा आहिनि, लितर गितर मारींदा आहिनि, इन हिसाब सां माना ब्लैकमेल कयो वेंदो आहे। वीडियो भरियो कयां? पंहिंजे सौट भरियो आहे। छा नालो तुंहिंजो? परवेज़ नालो। उन हथियार मुंहिंजे मथे ते रखियो, जे बयान ॾिनो वञनि, फेर बयान जा न। हुन वीडियो में तव्हां छा चयो? हुन वीडियो में छा भराया तव्हां खां? उन इहो भरायो बयान, माना जॻह न ॾिनी वञे, बयान फेरे छॾ, शराब पिलाईंदा आहिनि, हीअ पियाईंदा आहिनि। माना असां रज़ा ख़ुशी सां 4 भाउनि लिखी ॾिनी आहे। तव्हां बिल्कुलु पाण ॾिनी आहे? असां पाण ॾिनी आहे। हाणे असांजा हथ मथे आहिनि। भाउ 5 नंबर ते वॾो भाउ नथो ठहे, उहो बि उनखे रिक्वेस्ट इहा आहे त माना ठहियो वञे, हिननि सां मसइलो हल। तव्हांखे पैसा मिली आहे? असांखे मिली आहे। ठीकु आहे, हे हथ में ॾे। जानी छा नालो आहे तव्हांजो? तूं अच अॻिते, हिते अचो, पोइ सभई बीहो। मुंहिंजो नालो अज़हर अली आहे। ठीकु आहे, इहा जॻह जेकी वरिती मुंहिंजे बाबा वरिती, उहो सऊदी अरब में रहंदो आहे। ठीकु आहे, असांजो सौदो जेको थियो हुयो 17 तारीख़ 1 महीनो 2025 ते थियो हुयो। ठीकु आहे, हाणे इन जो इतराज़ इहो हुयो आमिर जो, की मूंखे ॿुधायो न, पर उन को
हिकु ॾींहुं अॻु हे माना मुंहिंजा बीठा आहिनि मूं ते मुंहिंजा भाइर उनखे हिते इन जॻह ते घुराए करे असां माना बाक़ाइदा उनखे ऐं उनजी भेण खे माना घुराए करे पुछियो बाबा हे जॻह असां वठूं था। उन्हनि चयो बाबा ठीकु आहे तव्हां वठी छॾियो। अच्छा जंहिं महिल असां जॻह वठी छॾीसीं पोइ बि ज़ाहिर न थियो। ठीकु आहे, इन्हनि जो हिकिड़ो वॾो भाउ इन्हनि खां वॾो, असां उन ते ख़ुदा तरसी कई, हिननि जा नंढा नंढा ॿार, असां इन्हनि ते ख़ुदा तरसी कई बाबा तव्हां काॾे वेंदा तव्हां ठीकु आहे इन जॻह में असांजी जॻह हाणे रही पओ। ठीकु आहे, उन खां पोइ उहो पंहिंजो अञा कुझु वक़्त खां पोइ ज़ाहिर थियो इन्हनि जो भाउ वॾो जेको आहे आमिर जंहिंजो नालो बर्गर हलाईंदो घंटा घर ते। ठीकु आहे, अच्छा उन खां पोइ जेको आहे उहो आयो पंहिंजी इन जॻह ते। ठीकु आहे, पोइ जेको असांजो इन में सामान बि पियो आहे। ठीकु आहे, अची करे क़ाबिज़ थी वियो आहे। असां हाणे चवंदा बाबा असांजो जेको हिसो आहे असां 4 वरिता आहिनि, तव्हांजे साम्हूं लिखत पढ़त हर शइ आहे, असांखे ॾे उहो असां कंदो आहे ॾाढ। अच्छा जंहिंमें उनमें मुलवी साहिब जो सोट परवेज़ असांखे कल कला जो को बि जानी या माली नुक़सान थींदो उनजो ज़िम्मेवार इहो जेको पंहिंजो परवेज़ ऐं आमिर इन जो वॾो भाउ हूंदो। तव्हां सां हुनजो सौदो थियो आहे, जेके हुनजा भाउ आहिनि मौजूदु आहिनि, इन्हनि तव्हांखे ॾिनो आहे जॻह। हाणे उहो हिकिड़े जो एतिराज़ात जाइ छो न लिखत हर शइ दोस्तो लिखत बि आहे ऐं जाइ अधेरन वरितो आहे। हे हुनजा भाउ आहिनि, हिननि ॾिना 4 भाउ हिते मौजूदु आहिनि। हाणे हिकिड़ो भाउ आहे आमिर जंहिंजो नालो आहे कुरैशी, उहो हिननि खे धमकियूं ॾिए थो, मूंखे ब्लैकमेल करे थो। उन खां पोइ बि जेको असां वरी बि 4 माण्हू गॾाए करे असांजी इंसानियत असां शरीफ़ माण्हू कारोबार शहर जो सुलझल माण्हू आहियूं। ठीकु आहे न, तव्हांजे साम्हूं असांजी शिकिलां ॾिसो ऐं चवंदो आहे तव्हां नशाई आहियो, तव्हां भंगाई आहियो। इन्हनि खे चवंदा नशाई तव्हां ॿुधायो, इन्हनि में को नशाई लॻे थो तव्हांखे? तव्हां पाण ॿुधायो नशाई लॻनि था तव्हांखे या असां नशाई लॻूं था? ठीकु, असां सां विड़दो आहे। राति बि उन हिकिड़ो गुंडो तबियत जो माण्हू असांजे घर जे ॿाहिरां मोकिलियो आहे। हा आमिर मोकिलियो आहे, हुनजो सोट परवेज़ मोकिलियो आहे, जेको अधु कलाक पूरो असांखे हिते गार गंद कढी वियो आहे। असां इन करे पुरज़ोर मुतालबो कयूं था हुकूमत सिंध के, IG सिंध के, DIG सखर के ऐं SSP घोटकी के, अगरि जो कल कला असांखे को जाली या माली नुक़सान थिए थो पियो उन जो ज़िम्मेवार इहो आमिर बर्गर वारो ऐं उनजो सोट इहो परवेज़ जेको सखर रहंदो आहे उहो हूंदो। अच्छा उन खां अॻु मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि क्लियर कंदो वञा। ठीकु आहे न, हाणे 2 ॾींहं अॻु असांजो माना बिरादरी 4 माण्हू विया आहे असां जेके माना मोतबर शख़्सियत आहिनि शहर जे, जंहिंमें मुश्ताक अहमद मलिक, मोहम्मद तुफैल अकू मलिक, शाहिद हुसैन कुरैशी नुआ खान, शाहिद अहमद कुरैशी जेको गरीबाबाद में फ्रूट जो कमु कंदो आहे, हाजी कबाड़ी, ठीकु आहे, घकू जेको मडई ऐं खीर जो माना कारोबार कंदो आहे, मौलवी राशिद लगारी जेको प्रिंसिपल आहे स्कूल शख़्सियत सभु हुयूं। उन्हनि जे साम्हूं असांजा बयान थिया ऐं उन इहा ॻाल्हि मनी बि सही के बाबा मां वाकई इन्हनि मुंहिंजे भाइरनि जॻह ॾेई छॾी आहे, हाणे तव्हां मुंहिंजे माना हक़ ते मुंहिंजे हिसे ते अची करे मां सां ॻाल्हि ॿोल कयो। अच्छा पोइ उन पाण हल्दे फ़ैसिले में उथी करे ॿाहिरि वियो आहे। शबीर भट्टी जेको माना रिपोर्टर आहे, साफ़ी आहे, उन खे घुराए करे लाइ वलाई आहे। अञा असांजो माना को असां इस्लाह करण आयासीं, उन असांखे माना अहिड़ो सोशल मीडिया ते असांजो जेको आहे न माना फोटू ॾेखारियो आहे, असांजो चेहरो ॾेखारियो आहे की बाबा हे असां सां ज़बरदस्ती करे थो पियो। हाणे तव्हां इन्हनि खां पुछी सघो था असां कई हिननि सां ॾाढ कई आहे, का बि ज़बरदस्ती आहे? कोई ज़बरदस्ती, हे पाण असांखे रज़ा ख़ुशी सां ॾेई विया। हाणे बि तव्हांजे मुंहं ते बीठा आहिनि 4-5 माण्हू, तव्हां पुछो सभु बीठा। ठीकु आहे, अच्छा पोइ उन खां पोइ हिकिड़ो हिन जो भाउ उनखे बि ॾाढ करे जीअं ज़िशान पंहिंजो बयानु ॾेई, इहो ॾाढ करे जबर करे डंडे जे ज़ोर ते उनखे कल बयानु फिरायो आहे। ठीकु आहे, जंहिंजो नालो उमेर कालू आहे, उहो चए थो पियो 30-40 हज़ार। मूंखे इहो ॿुधायो वकार भई तव्हां बि शाणा माण्हू आहियो, सोशल मीडिया जे वर्कर आहियो, अगरि जे 2-3 हज़ार में स्टाम्प थींदो आहे त मुंहिंजा ज़ाती पैसा आमिर 40,000 रुपया फाथल आहे, त उन 40,000 ते असांखे स्टाम्प छो न करे ॾिनो? मुंहिंजो सवाल आहे न। ठीकु आहे, हे माण्हू ठग आहे, न्याणियुनि सां ज़्यातियूं कंदो हुयो, इन्हनि सां ज़्यातियूं कंदो हुयो, इन्हनि आवाज़ारी दर्द माना इन दर्दनि खां तकलीफ़नि खां असांखे जॻह ॾिनी आहे। ठीकु आहे, हाणे बि माना सुकून में न आहिनि, असां बि सुकून में न आहियूं। मुंहिंजो पुरज़ोर मुतालबो आहे हुकूमत सिंध खां कल कलाक को बि जाली या माली असांजो नुक़सान थिए थो पियो उन जो ज़िम्मेवार इहो आमिर, ठीकु आहे, ऐं उनजो सोट पंहिंजो परवेज़ हूंदो। असां 2-3 चकर पहिरें बि माण्हू गॾाया आहिनि, इन जे करे उते बि इहो कूड़ो साबित थियो आहे। कूड़ो माण्हू आहे, शहर जो ठग माण्हू आहे। ठीकु आहे, पंहिंजी माना फोटू अहिड़ी ॾेखारे थो मिसकिन, हाणे तव्हां ॾेखारियो हे मिसकिन न आहिनि, इन्हनि सां ॾाढ न आहे, इन्हनि सां जबर न आहे। हे ॾिसो इन्हनि खे ॾेखारियो न, असां पाण महिनत कश माण्हू आहियूं। असांजे रिकॉर्ड खां असांजे माना हर हिकु शहर खे ख़बर आहे की कहिड़ी तबियत जा मालिक असां शहर जा सुलझल माण्हू आहियूं, शहर जा कारोबारी माण्हू आहियूं, शरीफ़ माण्हू आहियूं। असां इन्हनि जो माना इन जी दरख़्वास्त बि फॉरवर्ड थियल आहे असांजी, पर को बि नथो ॿुधे। हर कोई हिकिड़े तरफ़ जी माना सोशल मीडिया ते अची फोटू ॾेखारे थो पियो की बाबा इन्हनि सां ॾाढ हले थी पई। ठीकु आहे, मां तमामु जेके तव्हांजा सोशल वर्कर आहिनि उन्हनि सां हथ ॿधी करे अपील कयां थो पियो असां सां इंसाफ़ कयो वञे, हिकु पासे जी मौक़ुफ़ न वठिजे।
ठीकु आहे तव्हां सां न जेकॾहिं ज्यातियात ॿियो कोई तव्हां सां बीहे न बीहे असां तव्हां सां गॾु बीहंदासीं हर त्योहार मोड़ महिरबानी ते आहे तव्हांजी तव्हांजो अख़लाक असां सां असांजो हथ ॿधे करे इहो ई माना रिक्वेस्ट आहे की बाबा हिकु धुर जो माना कंहिं बि न मौक़ो वरितो आहे न माना कार बि हूंदो आहे असां सां मौक़ुफ़ असांजा मौक़ु वरिता वञनि असांजी ॻाल्हियूं हा अगरि जे उहो फ़ैसिले में ईंदो पियो आहे फ़ैसिले में ईंदो आहे असां वरी बि ॻाल्हियूं ॻाल्हाइण खां उन सां तयारु आहियूं ठीकु आहे आमिर सां दोस्तो ही आमिर कुरैशी ऐं उनजो सौट परवेज़ कुरैशी जी ज़ियातुनि ख़िलाफ़ ही अमड़ियूं ही जेके अधेवारा एहतजाज करनि था ऐं हिन खे ब्रेकमेल करे थो हुनजी ज़ियातुनि ख़िलाफ़ हिननि जाइ विकिणी आहे हाणे चए थो त ब्रेकमेल करे थो हुनखे धमकियूं ॾिए थो जाइ छो विकिणी अथवे छो वरिती अथवे ही मिर्प मसलो शहर जा रहवासी कुरैशी बिरादरी सां हिन जो तालुक़ु आहे इंसाफ़ कयो वञे हे हिन सां ज़्यादती आहे ऐं जेके बि दोस्त तव्हां ॾिसो था वधि में वधि हिनजो हमदर्द थियो ऐं हिनजो जेको लाइव खे वधि में वधि शेयर कयो जीअं पाण आमिर कुरैशी ऐं हुनजे सौट खे पटो विझाए सघूं सभिनी दोस्तनि जी महिरबानी।